जेको अॼु जो मिसिंग पर्सन्स जी कैंप लगाई वई आहे उन जो मक़सदु इहो ई आहे त जेका असांजा गुम कयल माण्हू आहिनि, जेका असांजा माण्हू गुम थी विया आहिनि, खंबे गुम थी विया आहिनि, जेका 2 साल थी चुका आहिनि, कुझु माण्हू वापसि आया आहिनि ऐं कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेका वरी खंबिजी विया आहिनि। त असां उन्हनि खां पुछणु था चाहियूं त पहिरीं त जेके वापसि माण्हू आया आहिनि त उहे 2 साल किथे हुआ। पहिरीं त उहे चवनि पिया त असां वटि न आहिनि, चोर खणी विया आहिनि, डाकू खणी विया आहिनि, पर जॾहिं हू वापसि आया आहिनि त उन्हनि खां सवाल करणु खपे त हाणे उहे हुआ किथे, छो त तव्हांखे न पिया मिलिया। ॿियो त असां इहो पुछणु था चाहियूं त इहो कहिड़ो हिन दौर में जेको मॉडर्न दौर आहे, तव्हां उते माण्हुनि खे कीअं जेको आहे उन्हनि खे चई सघो था त तव्हां ॻाल्हायो न, तव्हां जेको आहे सवाल न कयो। इहा हिकु अजीब ॻाल्हि आहे त हिन अहिड़े डिजिटल दौर में तव्हां माण्हुनि खे ईअं था बिहेवियर कयो। ऐं जेके असांजा माण्हू गुम थी विया आहिनि, स्पेशली आकिब जान जो नौजवान आहे, त उनजी फैमिलीज़ सां जेको उन्हनि सां सिचुएशन आहे, तव्हां उन्हनि जो को ॾोहारी आहिनि, को उन्हनि जो ॾोह साबित थिए थो त उहे कोर्ट मौजूदु आहिनि, आइन बि आहे, उन्हनि खे तव्हां उन तहत सज़ा ॾियो। पर उनखे गुम करे छॾणु, उनजे साथियुनि खे न ॿुधाइणु, उनजे फैमिलीज़ खे न ॿुधाइणु त उहे किथे आहिनि, मां सम्झां थी इहा ज़ाती आहे इंसान ज़ात सां, माण्हुनि सां। त अहिड़े हिन दौर में बि तव्हां उन्हनि खां आज़ादीअ जो जेको आहे उनखे छॾे था ॾियो, उनखे आज़ादी न आहे ॻाल्हाइण जी, सवाल करण जी, ॻाल्हाइण जी। त इहो हिकु ज़ुल्म आहे ऐं इहो ज़ुल्म ख़तमु थियणु खपे, मां सम्झां थी। ऐं कोर्ट जे सज़ा थियो था, एंटी स्टेट आहिनि उहे माण्हू, त उन्हनि खे प्रूव कयो, उन्हनि जा कोर्ट आहिनि, उन्हनि खे गुम न कयो, बल्कि प्रूव करणु खपे त उहे एंटी स्टेट कीअं आहिनि, उन्हनि जूं कहिड़ियूं जेको आहिनि अहिड़ा कम आहिनि जेका उन्हनि खे एंटी स्टेट करण ते मजबूर कयो थो थिए। त मां सम्झां थी उन्हनि खे पेश कयो वञे कोर्ट में ऐं उन्हनि खे सज़ा उन तहत ॾियणी वञे, न की उन्हनि खे तव्हां 2 साल गुम करे छॾियो, पंहिंजे प्यारनि खां परे रखो ऐं चओ त उन्हनि जो सज़ा असांखे न आहे ख़बर उहे किथे आहिनि, ऐं पोइ 2 सालनि खां पोइ उहे वापसि था अची वञनि ऐं उन्हनि जो सवाल ऐं उन्हनि जो जवाबु केरु ॾींदो, इहा सोचण जी ॻाल्हि आहे। महिरबानी।